पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत किबला साईं साहिबजादा मोहम्मद हसनुल्लाह इलाही करमी कादरी नक्शबंदी दरबार आलिया करमपुर शरीफ दादू वारन के पाण तवां असांजे साम्हूं खिताब करण फरमाइंदा अल्लाह जो जिक्र कयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुह। मुझा प्यारा भाईरो सभई दुरूद शरीफ प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिर रऊफ़ुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। बुजुर्गन फरमायो त कज़ियो करबला जो आहे निस्वारो नाज़ के रिंद परूड़न राज कज़े करबला जो। कामिल करबला में आया अज अमीर वेही वेरन सामों तिखा हयाओं तीर। हुई तकदीर असुल इमामन सी। निहायत मौजू सामीन किराम मुझा मिठड़ा सोना मुर्शिद करीम पूरी जमायत सभिनी खे अस्सलामु अलैकुम। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जे दिलनि जूं आसूं उमेदूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो। अल्लाह जे दर दुआ है मिठड़न मुर्शिदन करीमन जे सदके सोहणे सैयदना इमाम हुसैन आली मकाम जे उन शहादत जे सदके अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जे हाल ते रहम करम फरमाईंदो। अल्लाह साईं जल शानो तव्हां असांजी हाज़िरी पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। प्यारा दोस्तो सब खां पहिरियां हिकु ख़ुशख़बरी जी तव्हांखे अर्ज़ु कयां। मुंहिंजे वालिद करीम हज़रत महबूब इलाही घोट फिदा कल्बी व रूही साईं हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी दरगाह शरीफ में तमाम घणो गिरियो ज़ारी फरमायो। 2-3 कलाक साईं रुना उते दुआ घुरियूं पे पोइ फरमायूं त अल्हम्दुलिल्लाह मुझी दिल जी जेका उम्मीद ही रब पूरी कई। मुझे मुर्शिदन करीमन मुझे जमायत जो सालार अगवान मुझे दिलबर साईं के बनाए दिनो है। अल्हम्दुलिल्लाह पाण फरमायो त मुखे इहा
धणी जे दर दुआ हुई त अल्लाह ताला ही जेका मुंहिंजी जमायत आहे जेका पोख पोखियल आहे इन जो धनार हुजे जेको इन खे संभालण वारो हुजे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं हे असांजो सुहिणो मुर्शिद हे असांजो अॻवान बणायो। अल्लाह जे दर दुआ आहे रब मुंहिंजे सुहिणे मुर्शिद दिलबर साईं खे ख़िज़री हयाती अता फरमाए। इन्हनि जे सायो असांजे सिरनि ते तां तेर क़ाइम ऐं दाइम अल्लाह फरमाए। प्यारा दोस्तो मुख़्तसिर अर्ज़ इहो आहे करबला वारो वाक़ियो तव्हांखे सॼो ॿुधल आहे। सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम जे लाइ अल्लाह ताला जल शानो इरशाद फरमायो वला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात। जेके अल्लाह जे राह में कुर्बान थिया शहीद थिया उन्हनि खे मोल न छॾिजो, उहे ज़िंदा आहिनि अल्लाह वटि रिज़्क़ खाइनि था। ऐं असांजो ईमान आहे असांजो सुहिणो मुर्शिद इमाम हुसैन चओ ज़िंदा आहे, अॼु बि ज़िंदा आहे, शहीद ज़िंदा आहिनि। प्यारा दोस्तो ऐं ख़ासि हिकिड़ो राज़ इहो भिटाई साईं फरमायो त कज़ियो करबला जो निसोरो ई नाज़ के रिंद परूड़ निराज़ कज़े करबला जो। उहो शान वारो सुहिणो इमाम हुसैन मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे कुल्हनि जो सवार आहे। मदीने पाक जी गली आहे। अल्लाह शल सां सभिनी खे वरी मदीने जो दीदार कराए। शल इहे गलियूं उहे घिटियूं असां तव्हांखे बि रब ॾेखारे। हाय हाय हो त मस्जिद नबवी दी हर चीज़ निराली है, पर जड़ा रोज़े दे नाल मिलिया ओ मीनार बड़ा सोहना सो रब दी मदीने वारे दा दरबार बड़ा सोहना। रस्ते तो मदीने दे मैनू जान से प्यारे हैं, जड़ा रोजे दे वल जांदा ओ बाजार बड़ा सोहना। अल्लाह करे सोना मुर्शिद हथड़ा खणंदा वरी दर खुली वञनि, ये लॉकडाउन ख़त्म थियनि वरी सभु मदीने हलूं, वरी सुणनि मुर्शिदनि सां गॾिजी हली मदीने जो दीदार करे अखियूं पंहिंजूं ठारियूं हलियूं। सुभान अल्लाह। उहा मदीने जी पाक बाज़ार आहे जंहिं जे सुहिणा सरदार अचनि पिया त हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन आहे, ॿिए ते इमाम हुसैन सुहिणो वेठो, लजपाल नबी साम्हूं अचनि पिया त असां बि सगोरे चयो त सुभान अल्लाह केॾी न सुहिणी सवारी जा तव्हां सवार बणिया था चओ पिया, जो ॿिन्ही जहान जे सरदार मिठड़े मुहम्मद करीम जे कुल्हनि जा सवार बणिया था चओ। मदीने वारे साईं फरमायो त ऐं सहाबी जेकॾहिं सवारी भली आहे त सवार बि के घटि न आहिनि, हे सवार बि उहे सवार आहिनि जेके जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, हे सवार बि उहे आहिनि जेके मुहम्मद करीम जे जिक्र जा टुकड़ा आहिनि। हिननि सां हिन मुंहिंजे बचड़नि सां जन मुहबत रखी उन ॼण मूं मुहम्मद करीम सां मुहबत रखी, जन हिन मुंहिंजे इमाम हसन इमाम हुसैन सां बुग़्ज़ रखियो उन ॼण मूं करीम सां बुग़्ज़ रखियो, जंहिं मूं सां बुग़्ज़ रखियो उन अल्लाह सां ॼण बुग़्ज़ रखियो, अल्लाह सां दुश्मनी रखी। अल्लाह अकबर। प्यारा दोस्तो ये तो शान आहे, पर भिटाई साईं फरमायो त दोस्त कुहाए दादुला थो मोह माराई, दोस्त कुहाए दादुला थो मोह माराए, ख़ासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाए, अल्लाह सुमद बेनियाज़ सा करे जा चाहे, इन्हीअ में आहे का ऊनी ॻाल्हि इसरार जी। सभई चओ अल्लाह 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 अल्लाह
करबला में आया अज अमीर वेही वेरन सामहो तिखा हयाओ तीर हुई ये तकदीर असल इमामन से कूफी करबला में उते पानी ना प्यारी उते अली शाह खे शहजादा सारी निकरियो निहारी ने चढ़ मीर मुहम्मद अरबी सुभान अल्लाह दाढ़ी रत रत्यास दंद त मौत ने गुतिया 14 माह चंद्र जी पिड़ में पागड़ियास ककरा करबला जा मादर थे मेड़ियास फटन मथा रत फुड़ा अली थे उघियास पो मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे अल्लाह पो मिड़ई माफ कया खालिक बदले खून जे चो अल्लाह 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 सुभान अल्लाह प्यारा भाईरो किसो तो के सजो बुधल्ला अर्ज़ यो त जरीमल सोने इमाम हुसैन जे जिस्म में 121 जख्म थिया जख्मन मां चूर चूर थी घोड़े खां हेठ आया हिन पाण हेठ आया पर दीन मिठड़े मोहम्मद करीम के बुलंद फरमायो शिमर पलीत आयो सीने ते जे चढ़ी वेठो आ साजन फरमायो खमीस मथे कर खमीस मथे कई त कोढ़ जा निशान थस पाण फरमायो सच फरमायो मुझे नाने मोहम्मद रसूलुल्लाह बचड़ा तुझो कातिल कोढ़ियो हुंदो ऐ शिमर तू जो कातिला पर हींअर जुमे जो निमाज जो टाइम आज़ान अचन था शिमरे जरा ठहर जा मुझे सजदा तो करने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो करने दे घर भी लुटाना मेरा सिर भी कटाना मेरा लेकिन एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो करने दे सुभान अल्लाह न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में चो अल्लाह 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 सुभान अल्लाह प्यारा दोस्तों शिमर सीने तालत हुआ पाणों ने रत रेटी जमीन ते तयमम कन था हथड़ा मुंह के मले आसमान दे निहारे चंदा ओ आसमान तू भी शाहिद थी जा ऐ जमीन तू भी शाहिद थी जा मां नाने मोहम्मद रसूलुल्लाह जे उम्मत जे जवानन जे मथा अली अकबर के कुर्बान कयम नाने जे सगीर बचड़न ता पंहिंजे अली असगर के कुर्बान कयम नाने जे उम्मत जे मथा जे मां पंहिंजो सिर कुर्बान थो कया हाय हाय सईदे में आए न फरमान था ए अहल बैतन सा मोहब्बत रखण वारो जे करे तोहा जे मथा हेड़ो वक्त अची वने दुश्मन तोहा जे सिर पे हुजन पर उन्हें वक्त में भी नमाज पढ़जो ए अहल बैतन सा मोहब्बत रखण वारा अल्लाह जो फर्ज नमाज पढ़जो सुभान अल्लाह
वो प्यारा दोस्तो हजरत इमाम हुसैन आली मकाम जरी मल सजदे मां सिर खणन पिया तो उन्हें ज़ालिम हीअं खंजर हयो आहे जेको सिर धड़ खां धार थी वियो आहे पर क़ुरान सां उहा मुहबत आहे जो नेज़े ते बि क़ुरान पढ़नि था पिया उहे दुश्मन चवण पिया त तव्हां नाहक ते आयो हेड़े शहज़ादे खे तव्हां शहीद कयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मुंहिंजा वालिद करीम हज़रत महबूब इलाही घोट फिदा कल्बी व रूही साईं अल्लाह संदन जे मज़ार ते किरोड़ा रहमतूं बरकतूं वसाए जन जवानन तव्हां असांखे अहिड़ो शहज़ादो असांजो अॻुवाण बणाए ॾिनो आहे साईं फरमाईंदा त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो असांजे मथां वॾो एहसान ऐं थोरो आहे हिन उम्मत जे मथां जेके असांजो हे ॾाढ़ियूं आहिनि हे पटका आहिनि हे निमाज़ूं हे मस्जिदूं हे दीन इस्लाम जेको आहे इहो सुहिणे मुर्शिद इमाम हुसैन पंहिंजे खून जे रत सां हिन इस्लाम खे आबाद कयो आहे उन सुहिणे मुर्शिद इमाम हुसैन असांजे पैगाम मोकिलियो आहे त जेकॾहिं तव्हांजे मथां तकलीफ़ अची वञे त बि निमाज़ पढ़जो निमाज़ पढ़जो अबा को इहो पैगाम तव्हांखे क़बूल आहे अतड़ो मथे करे ऐलान कर इंशाअल्लाह जेतर श्री में साह त निमाज़ पढ़ंदासीं अल्लाह ताला जल्ल शानो क़ुरान पाक में 700 भेरा निमाज़ जो हुक्म फरमायो आहे अक़िम सलात इन सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर ए मुंहिंजा बाना निमाज़ पढ़ो बेशक इहा निमाज़ तव्हांखे वॾनि कबीरनि गुनाहनि खां बचाईंदी पढ़ण सां अल्लाह राज़ी थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो निमाज़ पढ़ण सां तव्हांजो अंदर बि पाक थींदो तव्हांजो ॿाहिरि बि पाक थींदो जेको अल्लाह जो सॾो ॿुधी रब जे दर ते ईंदो आहे हैया अल सलात हैया अल फलाह रब तो फरमाए अचो मुंहिंजा बाना मुंहिंजे दर ते हली अचो तव्हां कर्ज़ अथव बीमारी अथव मुश्किलात अथव मुंहिंजे दर ते अचो ख़ाली झोल खणी अचो त मां अल्लाह झोल ख़ैरा सां भरे ॾियां दोस्ताने गिरामी सोना सरदार फरमाए था त जेको फर्ज़ निमाज़ आहे फर्ज़ निमाज़ खां पोइ जा बि बानो दुआ घुरंदो आहे अल्लाह वटि क़बूल पइजी वेंदी आहे त मुंहिंजा दोस्तो निमाज़ जो अल्लाह ताला ताकीद फरमायो आहे त निमाज़ पढ़ो इहा निमाज़ तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदी निमाज़ पढ़ण सां अल्लाह राज़ी थींदो जन्नत जे वेझो थींदो निमाज़ पढ़ण सां मदीने वारो घोट राज़ी थी पवंदो निमाज़ पढ़ण सां जहन्नम खां परे थी वेंदो जेको निमाज़ नथो पढ़े हिकिड़ो फर्ज़ निमाज़ जो ॼाणी वाणी छॾे उन जे लाइ 640 साल जहन्नम जो अज़ाब रब बोल करे छॾियो आहे सुनन मुर्शिदन जो शेर आहे फरमाइनि था अदा बेनिमाज़ी तूं कुझु ख़ौफ़दार वेही की न मिठड़ा पंहिंजो रब विसार अदा बेनिमाज़ी तूं कुझु ख़ौफ़दार वेही की न मिठड़ा पंहिंजो रब विसार ओ पढ़े जो नथो हिकिड़ी निमाज़ अदा 640 वरह अदा आहे उन ले अज़ाब मंझे गया जे तलाब वॾो सख़्त इताब रहाए थो उनखे कादिर कहार वेही की न मिठड़ा पंहिंजो रब विसार अदा बेनिमाज़ी तूं कुझु ख़ौफ़दार वेही की न मिठड़ा पंहिंजो रब विसार चो अल्लाह 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 ओ मुंहिंजा प्यारा भाउ हदीस पाक में अचे थो जंहिं फज्र जी निमाज़ छॾी कब्र में उनखे अरीश नाले हिकिड़ो गजो नांग आहे जेको उनखे हीअं डंग हणंदो आहे जो 70 गज ज़मीन में दॿिजी वेंदो वरी मलाइक उनखे छिके कढंदा वरी उनखे उहो नांग डंग हणंदो
जे फजर जी नमाज छॾी फजर खां वठी जो ॾंगींदुसि त ॿेपारी ताईं उनखे ॾंगींदो वरी जे ॿेपारी जी नमाज छॾी उनखे ॿेपारी खां वठी टे पारी ताईं नांग ॾंगींदो अल्लाह अकबर मुंहिंजा दोस्तो त अल्लाह ताला जल शानो फरमायो त नमाज पढ़ो नमाज तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदी जेको नमाज ॼाणी वाणी छॾे थो उनखे टे अज़ाब दुनिया में टे मौत महल मिलंदा टे आख़िरत में मिलंदा जेको नमाज छॾे थो उनजे रोज़ीअ में तंगी अची वेंदी रोज़ी मां बरकत निकिरी वेंदसि इन तरक़ तरक़नाक मुंहिंजो दर छॾी मुंहिंजो घर छॾी मां सभु मुथाजी दर खोले छॾींदोसां हिकिड़ो बंदि कंदे वरी ॿियो खुलंदो उहो कंदे वरी घर में बीमारी आहे वरी को केस लॻंदी इन तरक़ तरक़नाक मूं रब जे दर ते न ईंदे मां सभु मुथाजी दर खोले छॾींदोसां ए बाना ॿियो तुंहिंजे दिलि खे मां अल्लाह सुञो बणाए छॾींदुसि दिलि तुंहिंजी सुञी थी वेंदी दिलि में सुकून निकिरी वेंदो दिलि परेशान रहंदी नमाज़ छॾण वारे जे लाइ उन जे लाइ दुनिया जे अंदरि बि ज़िल्लत ऐं ख़्वारी परेशानी ऐं जेॾी महिल मौत अचे थो उनखे एतिरी शिदत उनखे उञ जी थींदी जो 7 समुंड 7 दरिया उनखे पाणी जा प्यारजनि त उनजी उञ न लहे उञारो बुखारो थींदो जेॾी महिल बेनमाज़ी जो साह निकिरंदो ओॾी महिल अहिड़ो त सख़्तु उनखे अज़ाब थींदो जीअं ॿेर जी ढंगरी में पुराणो कपिड़ो जीअं छिकियो त उहो चीहूं ज़रा ज़रा थी वेंदो बेनमाज़ी जो अंदरि उन जा जेरा बुकियूं सभु उन जा ज़रा ज़रा थी वेंदा हलिया अल्लाह शल रहम फरमाए प्यारा दोस्तो जेॾी महिल क़ब्र में उनखे पोरनि था उनखे क़ब्र अहिड़ी भीड़ ॾींदी आहे जो पासरियाटियूं उन में अंदरि गची वेंदियूं आहिनि हलियूं अल्लाह अकबर प्यारा दोस्तो पर मुंहिंजो रब थो फरमाए ए मुंहिंजा बाना फज़कुरूनी अज़कुरुकुम हलिया तूं मुंहिंजे दर ते हलिया तूं अॼु नमाज़ पढ़ अज़कुरुकुम तुंहिंजूं ज़रूरतूं मां अलाह सभु पूरियूं करे छॾींदुसि कर्ज़ बि लाहींदोसांइ मर्ज़ बीमारी बि लाहे छॾींदोसांइ अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब हलिया मुंहिंजे दर ते अची नमाज़ पढ़ मुंहिंजो ज़िक्र कर तुंहिंजे दिलि खे गनी बणाए छॾींदुसि न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से सुकून कल्ब मिलता है खुदा को याद करने से अल्हम्दुलिल्लाह ये रूहानी अस्पताल है जेका मुर्शिद करीम आंगुर रखन था न दिल जे मथा इहो इस्म आज़म जन था हिन बीमार दिल जी दवा है बीमारी बिन किस्म जी हिकिड़ी ज़ाहिर जी भी बातिन जी बीमारी ज़ाहिर बुखार तप तो थी वञे न अॻियां गोश्त पुला ताम रखो स्कीम दी खाईंदो बा चवंदो आहे न सुठियूं शयूं पर तबियत नथी घुरे पर जॾहिं माण्हू चङो भलो थींदो आहे जाई जुआरी मानी आई बिस्मिल्लाह जॾहिं दिलि बीमार हूंदी आहे उनखे निमाज़ न करे निमाज़ न पढ़ी सघंदो क़ुर न पढ़े सघंदो चवंदो त निमाज़ पढ़ां क़ुर पढ़ां सुहारी बि रखाया मदीने वारे साईं वारो मुहांडो बणाया कुल्लु नफ़्सन ज़ाइक़तुल मौत ज़ाइक़ो पंहिंजो मदीने वारे साईं जे मोहबत वारो बणाया पर बणाए न सघंदो छो त दिलि बीमार आहे पोइ हज़रत सैयदना पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी साईं फरमाइनि था या मरीज़ल बातिन अलैका बिदवा ऐं अंदर जा बीमार इन बीमारी जी दवा करा इहा दवा बेहदो न मिलंदई इहा दवा अल्लाह वारनि वटां मिलंदई ख़ुद दवा वस्तअमल फतकूनुल आफ़ियत दाइमा पोइ हमेशह मुंहिंजे लाइ चङो भलो थी वेंदे जॾहिं इहो ज़िक्र पाक तो कयो तुंहिंजी दिलि चङी भली थी वेंदी पोइ हर नेकी जो कमु तोखे मिठो ऐं प्यारो लॻंदो जॾहिं इहा आङुर खाए घटि में घटि 11 तस्बीहूं अल्लाह जे ज़िक्र पाक जूं कर ॾिस त अल्लाह कहिड़ा तुंहिंजे दिलि में सुकून ऐं आराम थो करे कहिड़ा मोहबत जा सलाह ॼमनि था छो त मुर्शिदनि फरमायो त जेकी आहे मोहबत में मोहबत खां सवा छा आहे मोहबत मुंहिंजो शरीयत खां सवा छा आहे जेकी मिलंदुई मोहब्बत में वज़ाइफ़ विरद कुझु न आहिनि
खुदा जो कुर्ब मोहब्बत में, खुदा जो कुर्ब मोहब्बत में, मोहब्बत खां सवा छाहे। रुआरे रात यूं सजियूं मोहब्बत यार दिल पर जी। लगी जन खे मोहब्बत आ, लगी जन खे मोहब्बत आ, चवन मोहब्बत खां सवा छाहे। सुभान अल्लाह। आखिर मिस्र में सोना महबूब इलाही साईं छा था पैगाम मोकिलिन। हजरत ख्वाजा साईं फज़लाबादी मोहब्बत का वता सिकंदो मिठा तो ले। सोना मुर्शिद दिलबर अता तोहफो मोहब्बत कर, अता तोहफो मोहब्बत कर, अता तोहफो मोहब्बत कर। सभई गजी चओ सोना मुर्शिद अता तोहफो मोहब्बत कर, अता तोहफो मोहब्बत कर। मोहब्बत खां सवा छाहे जेकी आहे मोहब्बत में, मोहब्बत खां सवा छाहे। ॾेखारे रस्तो शरीयत जो अदब इख़लास ऐं निविड़त। नियाज़ो इजिज़ मोहब्बत में, नियाज़ो इजिज़ मोहब्बत में, मोहब्बत खां सवा छाहे। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह सोना मुर्शिद नज़र करम फरमाईंदा। अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जे हबीब जी मोहब्बत असांजे दिल में अची असांजा बेड़ा पार थींदा। अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु क़बूल फरमाए। शल हिन दरगाह तां असां सभई मुर्शिदनि खां फैज़ वठी पोइ वापसि मोटी।